नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अवां खे पसंद ईंदी सो ही आहे त अॼु अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि उहे टे माण्हू कहिड़ा आहिनि जिन ते अल्लाह पाक जन्नत हराम फरमाए छॾी आहे। प्यारा दोस्तों, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन ते अल्लाह पाक जन्नत हराम फरमाए छॾी आहे। सो इहे टे माण्हू कहिड़ा आहिनि? पहिरीं नंबर ते उहो माण्हू जेको हमेशह शराब पीए, ऐं ॿिए नंबर ते उहो माण्हू जेको वालिदैन जो नाफ़रमान आहे, ऐं टे नंबर ते उहो माण्हू जेको दयूस आहे। दयूस जो मतिलबु त बेग़ैरत माण्हू, बेहया माण्हू जेको पंहिंजे घर में बेहयाई जे कमनि खे बरक़रार रखे ऐं पंहिंजी कुदरत जे बावजूदु पंहिंजी औरतुनि खे बेहयाई जे कमनि खां मना न करे, रोके न, उहो माण्हू दयूस आहे। त प्यारा दोस्तों, इहे टे माण्हू आहिनि जिन ते अल्लाह पाक जन्नत हराम फरमाए छॾी आहे। अल्लाह पाक असां तव्हांखे इन्हनि कमनि खां बचाए, बेहयाई ऐं बुछड़ाई जे कमनि खां बचाए। इहे सभु बेकार कम आहिनि। वालिदैन जी नाफ़रमानी बि न करणु खपे, उहो माण्हू अल्लाह पाक उन ते बि जन्नत हराम फरमाए छॾी आहे। ऐं हमेशह शराब पीअण वारो माण्हू ऐं दयूस। सो अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे इन्हनि कमनि खां बचाए, अहिड़े अमलनि खां बचाए जिन अमलनि जे सबबु असां जन्नत खां महरूम थी वञूं। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में मिलंदासीं, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।